अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हर हमद यानी सारा सना ऐं तमाम तारीफ़ अल्लाह खे ई जुगाए जे पंहिंजे बाने ते ही किताब यानी कुरान लाथो ऐं उन में ज़रे बराबर भी डग डाव या वड़ विकड़ टेडाई या डिगाई न रखियाई, बिल्कुल सिद्धो सौ इंसानी फितरत मुताबिक नाज़िल किया है त जियो हु अल्लाह पाण वटा काफ़िरन के सख्त अज़ाब का खबरदार करे ऐं मोमिनन के जेके नेकी जा कम कन था तिन के खुशखबरी बुधाए त बेशक उन लाए डाडो भलो अजुर आहे यानी जन्नत जह में अल्लाह जी खुशनूदी या अल्लाह जो रिज़वान ऐं दीदार नसीब थींदन। उहा जन्नत जे में हू हमेशा हमेशा रहंदा ऐं उन्हनि खे भी ढिॾारे या खबरदार करे जेके चवनि था त अल्लाह पंहिंजे लाइ के पुट बणायो आहे या औलाद करे वरितो आहे ऐं इन ॻाल्हि जो न खेनि को इल्म आहे ऐं न वरी को सदन अबन ॾाॾनि खे हो। इहा हिकु तमामु वॾी बेहूदी ॻाल्हि आहे जेका सदन वाता निकिरे थी ऐं उहे सवाइ कूड़ जे ॿियो कुझु नथा बकनि। पोइ ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बता तू उन अरमान ऐं गम में पंहिंजो पाण खे हलाक करी जेकॾहिं उहे काफ़िर हिन कुरान ते ईमान नथा आणी बेशक जेकी कुछ ज़मीर ते आहे उनखे असां इन लाइ सिंगारियो आहे त जीअं असीं माण्हुनि खे आज़मायूं त उन्हनि मां केर थो चङा कम करे ऐं बेशक इहा रौनक रहण वारी शइ न आहे। सो असीं हिकु ॾींहुं जेकी कुछ इन ज़मीर ते आहे तंहिंखे यकीन बिल्कुल चट ऐं नाबूद करे साफ़ मैदान करण वारा आहियूं। छा आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू भाई थो त असहाब कैफ यानी गार में पनाह वठण वारा ऐं रकीब यानी पहाड़ या कुतबे वारा असा जे केॾा अजीब निशाननि मां हुआ उहो वक़्तु यादि कर जॾहिं उन्हनि नौजवाननि गार में वञी पनाह वरिती ऐं पोइ चवण लॻा त ए असांजा रब तू असांखे पंहिंजी तरफ़ खां ख़ासि रहमत ऐं बाज सां नवाज़ ऐं तू असांजे कम में असांजी रहनुमाई फरमाए यानी असांजे हिन कम में आसानी पैदा कर ऐं कामयाबी जी राह खोल। पोइ असांखे केतिरा वरिया गार में सदन कननि ते निंड जा पर्दा हणी छॾिया यानी गहरी निंड में सुम्हारे छॾियो। पोइ असां खेनि उथारियो त ॾिसूं त उन्हनि ॿिन्ही टोलनि मां यानी असहाब कैफ ऐं उहा क़ौम जंहिंखां हू भॼी अची गार में लिकिया हुआ केर थो उन निंड वारे गुज़रियल मुद्दत जो बहितर अंदाज़ो लॻाए सघे जेका हू गार में रहिया हुआ।